नाज़रीन आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं आऊं हींअर मौजूदु आहियां हाजीवा मेड़ लॻ हाजीवा ऐं हीअ टियों ॾींहुं हिते हिकु दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे सॼी सोशल मीडिया ते बि हीउ वाक़ियो वायरल थियो आहे। हीअ नंढड़ियूं आहिनि, हीअ नंढड़ी आहे हिकु ऐं हीअ नंढड़ो आहे। नंढड़ी तुंहिंजो पुटु नालो छा आहे? मारिया। कंहिंजी धीउ आहे? इजाज़ केरु आहे? खोसो। ऐं पुटु तुंहिंजो नालो छा आहे? माजिद खोसो। तूं कंहिंजो पुटु आहे? इजाज़ जो। तव्हां भाउ भेण आहियो? नाज़रीन हीअ बोर्ड मुतासिर आहिनि कचे में हाजीवा खां हीअ पंहिंजे पेट गुज़र लाइ उते वञी वेठा ऐं उते हिननि हीअ हारपो कंदा आहिनि। जॾहिं कचे में बोर्ड आई त उन बोर्ड जे करे हीअ लॾे अची पंहिंजे वरी वापसि हाजीवा में वेठा। जॾहिं बोर्ड जो पाणी वापसि थियो त हीअ नंढड़ा ॿई हिननि वटि सिर्फ़ु ॿ ॿकरियूं हुयूं। बाक़ी हिननि जो पेट गुज़र जेको थींदो हुयो, जेको हीअ फ़सुलु कंदा हुआ, उहो बि बोर्ड में लुड़ी वियो ऐं हाजीवा में अची वापसि वेठा। जॾहिं पाणी लही वियो त हीअ वापसि मोटणु लॻा। हीअ सिर्फ़ु ॿई मासूम नंढड़ा ॿार, हीअ मासूम तक़रीबन 9-10 सालनि जी थींदी, हीअ बि 12-13 साल जो थींदो। हीअ जीअं वापसि ॿ ॿकरियूं ऐं उन्हनि सां ॿ फर हुया, उहे काहियूं वञनि पिया त ठोड़नि वटां हीअ ज़ालिम हिकु असां इंसान जेके आहियूं न, वॾा ज़ालिम आहियूं, हिननि अहिड़नि मासूम ॿारनि खे बि पिस्टल ताणे हिननि ते पिस्टल, हिननि जी लौंदड़ियुनि ते पिस्टल रखी हिननि खां ज़ोरी ॿकरी खसे विया। त हिननि जो कहिड़ो हाल आहे? उन ॾींहुं हीउ वाक़ियो हिकिड़ो पेश आयो, हिकु सहाफ़ी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो त उनजी भाइटी उन सां गॾु हुई। ख़ौफ़ विचां उहा वीचारी मरी वई। थी सघे पियो हीअ ख़ौफ़ मां मरी बि सघनि पिया। त अहिड़ा ज़ालिम जिन हिननि जे इहो लौंदड़ी ते पिस्टल ताणे हिननि खां ॿकरी फुरे आहे। ऐं अहिड़ी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी तक़रीबन सॼी सिंध जी मीडिया, सोशल मीडिया खां वठी चैनलनि ते, मीडिया प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हीअ ॻाल्हि वायरल थी। पर हींअर ताईं SSP दादू खां वठी DIG या IG या ॿिए कंहिं बि अमलदार हिन वाक़िए जो नोटिस न आहे वरितो। ऐं 40-50 हज़ार जी लॻभॻि ॿकरी हुई जेका हिननि खां फोरू फुरे विया आहिनि। हींअर आऊं हिननि वटि पहुतो आहियां। हिननि जी दर्द कथा तव्हांजे अॻियां रखी आहे। हीउ नंढड़ो फर आहे जेको माउ जे बग़ैर हिन फर खे बुख ते आहे ऐं ॿियो त कुझु खाई नथो सघे। हीअ नंढड़ी हीअ जेका निपिल आहे, खीर हिन जे वसीले हिन खे पीआरे पई। ऐं हिननि जी दर्द कथा ॿुधी करे असांजी टीम जे तरफ़ां बि हिननि वटि असां पहुता आहियूं ऐं हिननि जी हीअ दर्द कथा वरी बि असां आला अमलदारनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं था, SSP दादू ताईं, DIG हैदराबाद ताईं, IG सिंध ताईं, त अहिड़नि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे एक्शन खणी हिननि खे ॿकरी वापसि कराई वञे। उनखां अलावा हिकु ॿी रिक्वेस्ट असां कंदासीं मुख़ीर हज़रात खे त हिननि वटि ॿियो कुझु बि न आहे। हीअ बोर्ड मुतासिर आहिनि, हिननि वटि सिर्फ़ु 2 ॿकरियूं हुयूं ऐं उन मां हिकु ॿकरी हिननि खां ज़ालिम फोरू फुरे विया आहिनि। अगरि केर बि मुख़ीर को इंसान दोस्त हुजे, मुख़ीर हज़रात को हुजे, हिननि जी मदद करणु चाहे त असां हिन पोस्ट में हिननि जो नंबर बि लिखंदासीं। अगरि केरु हिननि जी मदद करणु चाहे त ख़ुदा कारण हिकु ख़ुदा लाइ हिकिड़ो माना हिकिड़ो वापारु सम्झी ख़ुदा सां वापारु कनि त हिननि जी मदद कनि। ऐं असां इंतिज़ामिया खे बि अपील कंदासीं त उहे हिन जेको दर्दनाक वाक़ियो आहे, अहिड़ा ज़ालिम जेके इंसान आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन्हनि खां हीअ ॿकरी रिकवर कराए हिननि खे ॾिनी वञे। ऐं असां ॿियनि खे बि दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त हिननि जी मदद कई वञे। हीअ लाइव कवरेज असां हाजीवा खां हिननि मासूम ॿचड़नि जो तव्हांजे अॻियां पेश कयोसीं ऐं मेरान प्रेस क्लब जी टीम ऐं अब्दुल हमीद खोसो तव्हांजे अॻियां हिननि जो दर्द जो असां बयानु तव्हांजे अॻियां रखियोसीं। ऐं महिरबानी करे असां वसवारनि खे अपील कंदासीं त हिननि जे जेके ज़ालिमनि हिननि सां जेका कार्रवाई कई आहे उन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं हिननि जी मदद कई वञे।